ICT अकेडमी में मौजूद कैंप कोर्स में दाख़िला वठण लाइ टॉप मेन्यू में ॾिनल कोर्स जे बटन ते क्लिक करियो। क्लिक करण सां समूरा कोर्स खुली ईंदा। हिते फिल्टर जी सहूलियत भी मौजूद आहे। तारीख़ मुताबिक नवा या पुराना या उन्वान मुताबिक अलफ़ खां ये या ये खां अलफ़ ताईं। तंहिंखां पोइ हेठि नेविगेशन भी ॾिनल आहे। तव्हां जेकॾहिं नेक्स्ट सिफ़े ते अचणु चाहियो असां वरी पोइ हिते था अचूं। मिसाल जे तौर ते मां हिन कोर्स में दाख़िला वठणु चाहियां थो। पासे में ॾिनल दाख़िल थियो जे बटन ते क्लिक करियो। बटन ते क्लिक करण सां तव्हांजी दाख़िला हिन कोर्स में थी वेंदी। हाणे हिन कोर्स जा तव्हां वीडियोस वग़ैरह ऐं जेकी बि मौज़ू आहिनि उहे ॾिसी ऐं ॿुधी सघो था। तंहिंखां पोइ जेकॾहिं तव्हां पंहिंजी राय ॾियणु चाहियो हिन कोर्स जे बारे में उहा ॾेई सघो था। कोर्स कंप्लीट करण खां पहिरियां कंप्लीट करण खां पोइ पंहिंजी राय ॾियणु हरगिज़ न विसारींदा। मथे ॾिनल स्टार आहिनि। स्टार कोर्स जे मुताबिक़ 5 स्टार ॾियणु चाहियो तव्हांजी मर्ज़ी। खां पोइ शामिल करे बटन ते क्लिक करण सां हीअ रिव्यू शामिल थी वेंदो। हिते कोर्स जा समूरा मौज़ू मौजूद आहिनि। तव्हां सभ खां पहिरें ॾिनल मौज़ू ते क्लिक करियो। क्लिक करण सां हिन साइड बार आहे। साइड बार में साॻाई मौज़ू तरतीबार ॾिनल आहिनि ऐं हिते तव्हांजो मवाद नज़र ईंदो। तंहिंखां पोइ वीडियो मुकमल ॾिसण खां पोइ तव्हां मथे भाग मुकमल करियो जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। ईअं ई भाग मुकमल थी चुको हिन ते टिक जो निशान लॻी चुको आहे। तंहिंखां पोइ हेठि वरी ॿियो हिसो आहे तव्हां हुन ते क्लिक करियो। ईअं तरतीबार वीडियो ॾिसंदा वञो ऐं भाग मुकमल करियो जे बटन ते बि क्लिक कंदा वञो। उनखां हिते भर में सवाल ऐं जवाब जो सेक्शन ॾिनल आहे। जेकॾहिं मौज़ू जे हिसाब सां तव्हां वटि को बि सवाल आहे त उहो तव्हां सवाल पुछी सघो था। हिते सवाल जो उनवान ॾियो ऐं हिते पंहिंजो सवाल ॾियो। इंस्ट्रक्टर तव्हांखे तमामु जल्द जवाबु ॾींदो। तंहिंखां पोइ हिते सवाल शामिल करण जे बटन ते क्लिक करियो त तव्हांजो सवाल शामिल थी वेंदो।